साहिब गुरु रामदास पाशाह राग आसा के अंदर फरमाइन था, आसा महला चौथा, तू करता सचियार मैडा साईं, ऐ परमात्मा करण हार सचियार, तू मुझो मालिक आहीं। साईं मना मालिक खसम। तू करता सचियार मेडा साईं, जो तो भावे सोई थीसी, जो तू दे सोई हों पाई। ऐ परमात्मा जेको तोखे वणंदो आ उहो ई थींदो आ, ऐं जेको तू ॾींदो आ असां उहो ई पाए सघूं था। असां तोसां ज़ोर सां काई शइ फुरे नथा सघूं। जो तू देह, जेको तू ॾींदो आहे सो ई हों पाई। रहाओ सभु तेरी। इते विश्राम जो ख़ासि ख़्यालु रखिजो थोरो। चवंदा सभु तेरी तू सभिनी दियाया। चवंदा सभु शइ तुंहिंजी आहे, सॼी काइनात तुंहिंजी रचियल आहे, सभु तेरी, तू सभिनी दियाया। सभई तोखे ई ध्यान था परमात्मा। सब तेरी तू सभिनी दियाया, जिसनो कृपा करे तिन नाम रतन पाया। जंहिंजे मथां तू पाण बख़्शिश करे उहो ई तुंहिंजो नाम धन अमोलक नाम पाए सघे थो। तिन नाम रतन पाया। पर बख़्शी जे पात्र बि केरु थिए थो? जेकर हिकु इंसान चए थो जॾहिं कृपा थिए पोइ उनजो नाम धन मिलंदो। जेकर उनजी कृपा जे आसरे वेठो हुजे, जॾहिं उनजी कृपा थिए पोइ उनजो नाम धन मिले। पोइ परमात्मा छा कृपा कंहिंजे मथां करे थो, कंहिंजे मथां नथो करे? चवंदा न कृपा जे पात्र बि थियणो पवंदो आहे, जेको हिन पंक्ति में स्पष्ट करनि था। चवंदा जिसनो कृपा करे, जंहिंजे मथां तूं पाण बख़्शिश कंदो आहे उहो ई नाम धन खे पाए सघे थो। तिन नाम रतन पाया। पर केरु पाए सघे थो? केरु बख़्शी जे पात्र थींदो आहे? केरु बख़्शी जे लाइक़ु थींदो आहे? चवंदा गुरमुख लादा। लादा चइबो आहे लभी वठण खे, जंहिंखे शइ मिली वञे। चवंदा जेको गुरु जे मुख भाव गुरु जे हुकुम ते पंहिंजी ज़िंदगी खे हलाए थो, जीअं गुरु चए थो, सचो गुरु, शब्द गुरु, जेको परमात्मा सां जोड़ण वारो गुरु आहे। चवंदा जेको गुरु जे राही गुरमुख, गुरु जे राही गुरु जे ॾसल रस्ते ते हले थो, उहो हिन नाम धन खे लभी वठे थो। गुरमुख लादा। मन मुख गवाया। जेको मन खे मुख भाव पंहिंजे मन जे हुकुम ते पंहिंजी ज़िंदगी ढाले थो, जेको गुरु को बेमुख तो थी वञे उहो थी वेंदो आहे मनमुख। बेमुख माना गुरु को मुख मोड़े छॾणु, गुरु खे पुठी ॾेई छॾणु, उनजे हुकुम खे, उनजे वीचारनि खे न मञणु। उहे ॿ कानून आहिनि परमात्मा जा, हिकु संजोग, ॿियो विजोग। कोई परमात्मा जी सिफ़त साला उनजे रज़ा में राज़ी रही करे संजोग में अची वेंदो आहे, संजोग वारे पात्र में अची वेंदो आहे, ऐं कोई बेमुख थी करे विजोग वारे पात्र में अची वेंदो आहे। भाव जे अगरि परमात्मा तोखे पैदा कयो आहे त उनजी रज़ा में राज़ी रहणु, उनजी सिफ़त साला करणु तुंहिंजे लाइ लाज़मी आहे, उनजो शुक्रानो करणु लाज़मी आहे। तॾहिं तूं संजोग वारे पात्र में अची वेंदे। पोइ तूं गुरमुख वारे पात्र में अची वेंदे। गुरमुख लादा, मनमुख गवाया। जेको पंहिंजे मन जे पोयों हलंदो आहे, मन मस्ती कंदो आहे, ग़लति कमु कंदो आहे, ग़लति तरीक़े सां दुनिया में हलंदो आहे, ॿियनि खे ॾुख पहुचाईंदो आहे, तकलीफ़ पहुचाईंदो आहे, उहो आहे मनमुख। उहो परमात्मा जो नाम गवाए छॾंदो आहे पंहिंजे हथ। उहो रतन, उहो अमोलक नाम गवाए छॾंदो आहे। गुरमुख लादा मनमुख गवाया, तुद आप विछोड़िया आप मिलाया। ऐं परमात्मा तूं पाण ई विछोड़ण वारो आहे ऐं पाण ई मिलाइण वारो आहे। सॼी ताक़त आहे तो वटि। बंदे वटि एतिरो आहे, बंदो सिफ़त साला करे सघे थो गुरु जे राही। तुद आप विछोड़िया आप मिलाया। अॻिते साहिब फरमाईंदा, चवंदा तूं दरियाओ सभु तुझ ही माहे। तूं परमात्मा हिकु दरिया आहे ऐं सभु शइ तुंहिंजे अंदरि समायल आहे। असां हिकु तुंहिंजूं हिकु लहर आहियूं। तूं दरियाओ सभु तुझ ही माहे, तुझ बिन दूजा कोई नाहे, तोखो बग़ैर तो जहिड़ी हस्ती ॿी काई नाहे। जीअ जंत सभु तेरा खेल। जेतिरा बि जीव जंतु पैदा कया सॼा तुंहिंजा खेल आहिनि, सॼा तुंहिंजा खेॾ आहिनि, सॼा तुंहिंजा कोतक आहिनि। विजोग मिल विछुड़िया, संजोगी मेल। के विजोग वारे पात्र में अचनि था, के संजोग वारे पात्र में अची करे तोसां मेल करनि था परमात्मा। विजोग मिल विछुड़िया, के विछड़ी था वञनि, संजोगी मेल। जेको तोखो यादि, गुरबाणी एतिरो बि चए थी, जेको तोखो विछड़ी वियो, विजोग थी वियो, माना उहो दुखनि में ग्रसिजी वियो।
ऐं हिकिड़ा उन जेके आत्मिक सुख पाइण जे लाइ ॻोल्हा कंदा आहिनि, तुंहिंजे गुणनि खे धारण कंदा आहिनि। चवंदा विजोग मिल छुड़िया संजोगी मेल, जिसनो तू ॼाणा है सोई जन ॼाणे। चवंदा तोखे बि सुञाणप, तुंहिंजी सुञाणप उहो करे सघे थो जंहिंखे तूं पाण परिचय कराए, जंहिंसां तूं पाण तारुफ़ कराए। चवंदा जिसनो तू ॼाणा है सोई जन ॼाणे, हर गुण सद ही आख वखाणे। हमेशा ही इंसान तू उन परमात्मा जा गुण बख्याण कर। हर गुण सदी आख वखाणे, जिन हर सेविया। छाकाणि वखाण कजे, चवनि था जंहिं उन जी सेविया, जंहिं उन जे गुणनि जी वख्याण कई, पंहिंजे अंदर में धारण कई। जिन हर सेविया तिन सुख पाया, जिन हर सेविया तिन सुख पाया, सहजे ही हर नाम समाया। चवंदा जंहिं उन परमात्मा जा गुण विचारिया, जंहिं उन परमात्मा खे सेवियो, उनखे गायन कयो, उन जे गुणनि खे पंहिंजी ज़िंदगी में धारण कई, तिन सुख पाया, उन सॼा सुख पाए छॾिया। सहजे ही हर नाम समाया, उहो सहज अवस्था में पहुची थो वञे, अडोल वारी अवस्था में, उनखे दुख सुख करी सताइनि नथा, उहो नाम में हिक ॿिए थी थो वञे। सहजे ही हर नाम समाया, तू आपे करता तेरा किया सब होए। तू पाण ही करण हारा, आप करता। तू आपे करता तेरा किया सब होए, तू पाण ही करण हारा। तुद बिन दूजा आवर न कोई, तो जहिड़ी हस्ती ॿी काई न। तू कर कर वेखे जाने सोए, जेकी बि शइ थिए थी सॼी तू करे तो, ऐं सभु शइ परमात्मा करे करे तोखे ॾिसंदो पियो आहे। तू कर कर वेखे जाने सोए, जन नानक गुरमुख प्रगट होए। ऐं नानक उनजे अंदर ज्ञान प्रगट थींदो आहे, उनजे अंदर परमात्मा जो विकास, उनजे अंदर गुरु जी रोशनी प्रगट थींदी आहे, जेको उन परमात्मा जी रज़ा में राज़ी रहंदो आहे। ऐं नानक जन नानक, ऐं भगत नानक गुरमुख प्रगट होए। गुरु जे वीचारनि ते हलण वारो गुरमुख जे अंदर तू प्रगट थींदो आहे, तू ज़ाहिर थींदो आहे, तू पंहिंजो परिचय कराए।